अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी टेक्निकल चैनल में खुश आमदीद। दोस्तों, जेकॾहिं तव्हां VPN हलाए रहिया आहियो ऐं उन मां फ़ाइदो वठी रहिया आहियो त छा तव्हांखे ख़बर आहे त VPN हलाइण सां नुक़सानकार बि खोड़ असर आहिनि। उन्हनि मां कुझु नुक़सान तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। हूअं त असांजे चैनल ते बि खोड़ सारा VPN जे लाइ ठहियल वीडियो आहिनि जेके तव्हां दोस्तनि खे ॿुधायो पियो वञे त तव्हां उहे हलायो, पर फ़ाइदे सां गॾोगॾु उन जा नुक़सान कहिड़ा आहिनि उहे बि ॿुधाइणु असांजे लाइ लाज़मी आहे। त देरि नथा कयूं, मुख़्तसर वीडियो ठाहिण जी कोशिशि कंदुमि। त दोस्तनि खे नंढड़ी गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो, असांजी कुझु इन में हौसला अफ़ज़ाई थींदी। सभ खां पहिरीं तव्हांखे VPN जी ख़बर आहे त VPN जी माना छा आहे, फुल फॉर्म जेको चवंदा आहिनि VPN जो छा आहे। VPN V माना वर्चुअल, P माना प्राइवेट नेटवर्क, वर्चुअल प्राइवेट नेटवर्क। VPN दोस्तों, जॾहिं असां VPN कनेक्ट कंदा आहियूं त VPN कनेक्ट करण सां ई असांजी जेका लोकेशन हूंदी आहे उहा कंहिं ॿिए मुल्क जी शो थी वेंदी आहे मोबाइल में। मिसाल जे तौर सां जीअं टिकटॉक बैंड आहे, असां उहो VPN जे ज़रिए हलाईंदा आहियूं, उहो हली त वेंदो आहे। उन जो मक़सदु जॾहिं असां हलंदो आहे उहो इन जे करे हलंदो आहे त असां VPN कनेक्ट कंदा आहियूं त असांजो जेको आहे त कंट्री जेको मुल्क आहे ॿियो मुल्क शो थींदो आहे, माना ॿाहिरियों मुल्क। उहा जेकी IP एड्रेस हूंदी आहे असांजी, उहा पाकिस्तान जी उन में शो न थींदी आहे, उहा ॿी का कंट्री जेकी हूंदी आहे शो थींदी आहे। इन जे करे ई असांजो जेको आहे VPN कनेक्ट थियण सां टिकटॉक हलंदो आहे। हिकिड़ो नंबर 1 जेको VPN हलाइण सां असांखे नुक़सानु आहे उहो इहो, मिसाल जे तौर तव्हां स्नैक हलायो था ऐं उन में जेकॾहिं कॉइन वग़ैरह जेकी अर्न कंदा आहियो, तव्हां पैसा जेके अर्न कंदा आहियो उहे तव्हांजा बंदि थी वेंदा। जीअं VPN तव्हां कनेक्ट कंदव, हिकु ॾींहुं ॿिनि ॾींहंनि खां पोइ तव्हांजी जेकी अर्निंग जेकी हूंदी उहा रुकिजी वेंदी ऐं उहो ऑप्शन जेको हूंदो कॉइन वारो उहो ख़तमु थी वेंदो। नंबर ॿियो, तव्हां का बि सोशल मीडिया ऐप जेकी हूंदी आहे, मिसाल जे तौर जीअं फेसबुक आहे, तव्हां अगरि VPN कनेक्ट करण खां पोइ उन जी ID ठाहियो था त उहा ID तव्हांजी न ठहंदी, तव्हांजी फाइल डे ॿुधाईंदी या को न को तव्हांजो मसइलो कंदी, मतिलबु तव्हांजी ID उहा ठहंदी न। जॾहिं तव्हां VPN उहो डिस्कनेक्ट कंदव त ऑटोमेटिकली तव्हांजी उहा ID ठही वेंदी। तव्हांखे त खोड़ सारा YouTube ते वीडियो मिली वेंदा जंहिंमें ॿुधायो पियो वञे त फ्री इंटरनेट हलायो। बिल्कुलु फ्री इंटरनेट हलायो, पर तव्हांखे इहो बि ॼाणणु ज़रूरी आहे त उन में नुक़सान बि आहिनि। जॾहिं बि VPN कनेक्ट थींदो आहे त उहो ॿाहिरि मुल्क जी एड्रेस जेको आहे त शो थींदी आहे। पोइ जेका बि ऐप हूंदी आहे, मिसाल जे तौर YouTube आहे या कहिड़ी बि ऐप आहे, उहा एड्रेस बि शो कंदी आहे त उहो सम्झी वेंदा आहिनि त यार हिन, मिसाल जॾहिं तव्हां VPN कनेक्ट कंदव, मिसाल जे तौर तव्हांखे बांग्लादेश जी एड्रेस शो थी, IP एड्रेस उहा हुते मथे उहा शो कंदो। वरी तव्हां डिस्कनेक्ट कंदव, वरी ॿीहर जॾहिं कनेक्ट कंदव त वरी कंहिं ॿिए मुल्क जी उहा IP एड्रेस जेका आहे उहा शो उते थींदी। पोइ इन जे करे हुन कंफ्यूज़ थी वेंदा, हू सोचींदा त हिन सां मसइलो छा आहे, जो कॾहिं कहिड़े मुल्क मां हीअ IP एड्रेस शो थी थिए, कॾहिं कहिड़े मुल्क मां। इन्हनि जे करे हू जेका बि कंफ्यूज़ थींदा ऐं तव्हांजी उहा ऐप हूंदी जेका बि हूंदी उहा तव्हांजी थी सघे ब्लॉक कनि या थी सघे को बि मसइलो थी सघे थो। चवण जो मक़सदु इहो आहे, सिधी ॻाल्हि आहे, जॾहिं बि असां VPN कनेक्ट करियूं था त मक़सदु इहो आहे त असां इहो ग़ैरक़ानूनी हलाए रहिया आहियूं। जीअं असांजी का बि वेबसाइट बैंड हूंदी आहे, मिसाल पाकिस्तान में का वेबसाइट बैंड आहे, का ऐप जेकी आहे बैंड आहे, त उन में VPN कनेक्ट करण सां उहा हली वेंदी आहे, मतिलबु ग़ैरक़ानूनी आहे। त उमेद था कयूं त तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वरी कंहिं ॿिए वीडियो सां तव्हां सां गॾु थींदासीं, तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।